अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे सभु खैरियत सां हूंदो। दोस्तों रेशो जो टॉपिक हलियो त हिकिड़ो क्वेश्चन मूंखे यादि अची वियो, शेयरिंग ऑफ अमाउंट, जेको ज़्यादातर मां बि टेस्ट में ॾिठो आहे जॾहिं मां ॾींदो आहियां ऐं कुझु पेपर्स में बि मां नोट कयो आहे त ईंदो रहंदो आहे। क्वेश्चन छा हूंदो आहे, सिधो सो हूंदो आहे त बाबा हिकिड़ो टोटल अमाउंट आहे कोई बि, मिसाल कंहिं हमारा वसियत कई आहे त बाबा मुंहिंजे मरण खां पोइ हीअ मुंहिंजा 4,000 या 4 लख या जेके बि नंबर हुजे उहो मुंहिंजे टिनि पुटनि में विराया वञनि, हसन, अली ऐं वसीम। ठीकु आहे, हाणे 4,000 खे हिननि टिनी में विराइणो आहे ऐं उन्हनि जो जेको रेशो आहे उहो आहे 2:5:3। ठीकु आहे, हिन रेशो में विराइणो आहे, माना हिकिड़े खे 2 हिसा ॾियणा आहिनि, ॿिए खे 5, ॿिए खे 3 हिसा ॾियणा आहिनि। ठीकु आहे, हाणे मूंखे इहो ॿुधायो त सभिनी खे घणा घणा पैसा ईंदा। सो पहिरीं ॻाल्हि हसन जी कयूं त बाबा हसन खे घणा ईंदा। त एक्चुअली छा थींदो आहे दोस्तो, हिकिड़ो फॉर्मूलो आहे, फॉर्मूलो कहिड़ो आहे, अमाउंट कंहिंजो अगरि ए जो रेशो ॻोल्हणो आहे न, गिवन रेशो सम ऑफ रेशोज मल्टीप्लाई टोटल। ही हिकिड़ो रेशो जो यानी शेयर ए जो शेयर ॻोल्हियो या कंहिंजो बि शेयर ॻोल्हियो, गिवन रेशो ऑफ ए, हिते अगरि ए जो रेशो आहे त रेशो ए जो रखंदव, हेठां टोटल सम ऑफ रेशोज़ कंदव मल्टीप्लाई टोटल अमाउंट कंदव। ठीकु आहे, हाणे इहो कीअं थींदो, हसन आहे न त रेशो ऑफ हसन थींदो। हाणे ॾिसो पहिरियों नालो आयो आहे हसन जो, त पहिरियों रेशो बि हसन जो ई हूंदो, हसन जो रेशो आहे 2, हिनखे 2 भाङा ॾियणा आहिनि असांखे। ठीकु आहे, ऐं हिन जा सम ऑफ रेशोज़ घणो थींदो, सम ऑफ रेशो यानी 2:2, 5 ऐं 3 मल्टीप्लाई टोटल अमाउंट घणो आहे 4,000, त छा थी वेंदो 2/, हे थी वेंदा 10 ऐं हे थी वेंदो 4,000, हिकु 0 कैंसिल थी वियो त बाक़ी बचो 2:400। त यानी हसन खे जेके पैसा था मिलनि उहे था मिलनि 800, यानी 4,000 मां हसन जो शेयर जेको आहे उहो 800 आहे। हाणे था पाण हलूं अली जो रेशो ॻोल्हणु, यानी अली जो शेयर ॻोल्हियूं त अली जो रेशो घणो आहे 5, ॿियो नंबर अली जो नालो आहे त ॿियो नंबर रेशो बि अली जो ई हूंदो, ऐं सम ऑफ रेशोज़ यानी हिननि टिनी जो जोड़ जेको हिते बि 10 थियो त जिते किथे 10 ई थींदो ज़ाहिर आहे। ठीकु आहे, ऐं 4,000, हिकु 0 हलियो वियो, बाक़ी छा बचो 5, 400, 4 5 20, यानी अली जो जेको रेशो आहे उहो आहे 2,000। ठीकु आहे दोस्तों, ऐं टियों आहे वसीम। वसीम जो जेकॾहिं रेशो ॾिसूं त वसीम जो रेशो आहे 3/10, सम ऑफ रेशो 10 आहे, ऐं टोटल रक़म जेका हुननि जे वालिद साहब छॾी आहे उहा आहे 4,000। ठीकु आहे, हिकु 0 कटिजी वियो, बाक़ी छा बचो 3 ज़रबिया 400, हिन खे मिलंदा 1,200। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिकिड़े खे मिलंदा 800, ॿिए खे 2,000, ॿिए खे 1,200, 800 ऐं 1,200 घणा थी विया 2,000, 2,000 ऐं 2,000, 4,000। ॾिसो रक़म बि पूरी थी वई 4,000, विराइजी बि विया। ठीकु आहे, हाणे अहिड़े क़िस्म जा सवाल शेयरिंग ऑफ अमाउंट में, हे त टोटल रक़म प्रॉपर्टी जे लाइ पैसनि जे लाइ हुई, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त बाबा शेयरिंग कंदा आहिनि के बिज़नेसमैन ए, बिज़नेसमैन बी, बिज़नेसमैन सी, ऐं पोइ उहे पाण में छा कंदा आहिनि त को न को उन्हनि खे प्रॉफिट मिलंदो आहे, ऐं प्रॉफिट यानी उन्हनि जो शेयर हूंदो आहे थियल बाबा, उहो जेको शुरू में बिज़नेस ठाहींदा आहिनि न, को ॾींदो आहे 2 हिसा, को ॾींदो आहे 3 हिसा, को ॾींदो आहे 5 हिसा, मिसाल त 2, 3, 5 मिसाल उन्हनि हिसा ॾिना। हाणे जेको उहो थींदो फ़ाइदो थींदो उन में बि उन्हनि जो साॻियो शेयर थींदो। मां जेकॾहिं बिज़नेस खड़े करण में 2 हिसा ॾिना त मूंखे प्रॉफिट मां 2 हिसा ई मिलंदा। ठीकु आहे, सो हाणे जेकॾहिं इन ई सवाल खे तव्हां ईअं सम्झो त हीअ थियो आहे कंहिं कंपनी वारनि खे 4,000 फ़ाइदो थियो आहे हिननि टिनी ॼणनि खे, ऐं हिननि कंपनी खे बीहारण जे लाइ हीअ रेशो शुरू में ॾिनो, त हाणे हिननि जो साॻियो रेशो, हे साॻिए रेशे जे हिसाब सां हिननि खे मूंखे फ़ाइदे में जेके 4,000 टोटल फ़ाइदो आहे उहो विराए ॾियणो आहे। ठीकु आहे, त पोइ जेकॾहिं फ़ाइदो 4,000 आहे त 800 उन मां जेको प्रॉफिट आहे उन मां 800 असां खे ॾींदुमि, 2,000 अली खे ॾींदुमि ऐं 1,200 वसीम खे ॾींदुमि, त मुंहिंजो डिस्ट्रीब्यूट थी वेंदो। त क्वेश्चन कहिड़े बि तरीक़े जो वर्ड प्रॉब्लम ईंदो, पर करण जो हे आहे, फार्मूलो तव्हांजो लिखियो पियो आहे। ठीकु आहे, फार्मूलो छा आहे, गिवन अपॉन टोटल सम मल्टीप्लाई
गिवन अपॉन सम ऑफ रेशोज, जेके रेशोज आहिनि सभिनी जो सम मल्टीप्लाई टोटल। ठीक है दोस्तों, उम्मीद तव्हांखे ही वीडियो समझ में आयो हूंदो। इंतहाई आसान ऐं इम्पोर्टेंट वीडियो अथव, थोड़ा हिन ते गौर कजो ऐं पंहिंजे क़िस्म जा पाण क्वेश्चन्स वग़ैरह ठाहे कजो।